अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कम्मा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कम्मा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम कुल इन कुंतुम अल्हम्दुलिल्लाह टेम मुख्तसरा मुझा अज़ीज़ भैरो तारीफ़ जे लाइक अल्लाह रब्बुल आलमीन आहे जे मालिक खालिक राज़िक तव्हां के अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अल्हम्दुलिल्लाह ही प्रोग्राम हिदायत जे लाइ रखिया वेंदा आहिनि जीअं ॿुधण सां असांजो ज़हन सिर्फ़ मुस्लमाननि जो हिकिड़े तरफ़ो हुजे अतीउल्लाह व अतीउर रसूल। बाक़ी ज़िंदगी जेका जिते बि असां हुजूं, कारोबार में हुजूं या पंहिंजे घर में हुजूं, जिते बि हुजूं, असांखे लफ़्ज़ ज़बान ते पर असांजे दिलि ते ही लिखियल हुजनि त अतीउल्लाह व अतीउर रसूल। हुकुम असांखे अल्लाह जो, अल्लाह जे रसूल जो मञणो आहे। इन अंदाज़ में जेकॾहिं पूरी ज़िंदगी हूंदी सम्झो त उन माण्हू जी कामयाबी आहे। त सहाबा जेके बि गुज़रिया आहिनि उन्हनि पंहिंजे महबूब पैगंबर जे हुक्म खे ॿुधण खां बाद पाण खे तब्दील करे दुनिया खे सलाम कयो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ही आयत करीमा तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब पैगंबर खे जेको हुकुम ॾिनो आहे, हुकुम ॾेई उन खां पोइ ॿ वॾा इनाम ॿुधाया। हर माण्हू चाहींदो आहे अल्लाह मुंहिंजा गुनाह माफ़ थी वञनि, अल्लाह तूं रब असां सां मुहबत कर। इहे ॿ ॻाल्हियूं ज़रूर हूंदियूं आहिनि। त हिन आयत में अल्लाह ताला इहे इनाम ॿुधाया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ईसाइन जो वफ़द आयो महबूब पैगंबर वटि कई ॻाल्हियूं करण लॻा त समान नबी बि पैदा थिया त बादशाह बि। असां सां त अल्लाह मोहब्बत बि करे थो, अल्लाह असांजा त गुनाह बि माफ़ करे छॾिया आहिनि। महबूब पैगंबर त मथे निगाहूं खयूं। अल्लाह ताला हुकुम फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह। चओ तो इन्हनि इंसाननि खे बि तूं पंहिंजे उम्मत जे इंसाननि खे बि चओ कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह। जेकॾहिं तव्हां चाहियो था त अल्लाह सां मोहब्बत करे फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु
गफूर रहीम। अल्लाह रब्बुल आलमीन द इनाम भी बुधाया, हुक्म भी बुधायो, जे कदे तो चाहो तो अल्लाह से मोहब्बत करे तो फत्तबिऊनी, मोहम्मद अलैहिस्सलाम जा ताबेदार बनी वयो, युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तआला मोहब्बत भी कंदो, व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह तआला गुनाह भी माफ करे छॾींदो, वल्लाहु गफूर रहीम, अल्लाह ॾाढो बख़्शणार निहायत रहम करण वारो आहे। ही हुकुम नाज़िल जो ईसा ॿुधण खां बाद चयो त असां बि कोन नबीअ ते ईमान आणींदासूं, असां मां नबी पैदा थिया, बादशाह पैदा थिया, ही त अरबन मां पैदा थियो आहे, असां ते ईमान कोन आणींदासूं। अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान फरमायो, कुल आयत अल्लाह तआला नाज़िल फरमाए, हुक्म फरमायो, कुल अतीउल्लाह रसूल, चओ 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 तव्हां ईसान खे बि चओ, पंहिंजी उम्मत जे इंसानन खे बि चओ, कुल अतीउल्लाह रसूल फ़इन तवल्लौ फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफिरीन। ही अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, हुक्म जो अल्लाह जो, अल्लाह जो रसूल जो, फ़इन तवल्लौ, जेकर मुंह फेरे छॾींदे, मुंह फेरे छॾींदे अल्लाह खां, मुंहिंजे रसूल खां, फ़इन तवल्लौ फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफिरीन। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि काफ़िरनि सां त पोइ मोहब्बत ई कोन कंदो आहे। इते अल्लाह रब्बुल आलमीन क़ैद लगाए, इते बंद करे छॾियो हर मामले खे, तो ख़बरदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम हो अथव, मन युतिर रसूल फ़क़द अता अल्लाह, जे मुंहिंजे रसूल जो हुकुम मञो न मूं अल्लाह जो हुकुम मञो। ही अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो, वातिउल्लाह वातिउर रसूल वला तुबतिलू अमालकुम, हुकुम मञो मूं अल्लाह जो, मुंहिंजे रसूल जो, पंहिंजा अमल बर्बाद न करियो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ही अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिदायत, नसीहत, अदब सेखारियो आहे। ख़बरदार मुंहिंजे महबूब पैगंबर जो अदब इहो अथव, मन युतिर रसूल फ़क़द अता अल्लाह, जे मुंहिंजे रसूल जो हुकुम मञो न मूं अल्लाह जो हुकुम मञो। ही आहे महबूब पैगंबर जी इज़त ऐं एतिराम। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अल्लाह थी तव्हांखे बरकतूं ॾे। ऐं घणे खां घणा माशाअल्लाह केतिरा माण्हू अञा ॿाहिर बेपरवाह अल्लाह जे क़ुरान खे ॿुधण खां बाद, अल्लाह जो जे क़ुरान पढ़ियो वञे, तव्हांखे ख़बर आहे त हिन जो छा हुकुम आहे। त पतंगनि वांगुरु सहाबा जॾहिं या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ़्ज़ अल्लाह जो रसूल पढ़ंदा हुआ त उन्हनि जा कंध हेठि झुकी वेंदा हुआ त अल्लाह ताला हाणे असांखे या हुकुम थो ॾे या कंहिं कम खां रोके थो, कंध झुकिजी वेंदा उन्हनि जा, असांखे परवाह कान्हे का, ॿुधण लाइ तयारु कोन हूंदा आहियूं। अल्लाह ते तव्हांखे बरकतूं ॾींदो इंशा अल्लाह ताला। हीउ हिकिड़ो क़ीमती हिकिड़ो टाइम पंहिंजो कढो ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां ते अल्लाह जूं रहमतूं थींदियूं। हीउ भलो प्रोग्राम आहे, हीउ मलाइकनि खे वेठे वेंदा आहिनि, हिन मलाइक वञी पंहिंजे रब खे ॿुधाईंदा आहिनि, अल्लाह तुंहिंजे माननि खे ॾिसी आया आहियूं, तुंहिंजे फिक्र में तुंहिंजे ज़िक्र में हुआ। रब साईं फरमाईंदो आहे, मुंहिंजा मलाइक शाद रहो, जेके बि वेठा अल्लाह थी उन्हनि खे माफ़ करे छॾियो। त मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, अल्लाह थी तव्हांखे मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। कोशिशि रखूं मुहबत ऐं प्यार सां असां हिन अल्लाह जे क़ुरान करीम खे ॿुधूं। हीअ आलम सगुर आहे, ॾिसो केॾियूं महिनतूं करे, केतिरा पंध करे हिते पहुचनि था ऐं तव्हां बेपरवाही न करियो। अल्लाह ताला जा तव्हांजे मथां रहमतूं कंदो। अल्लाह थी तव्हांखे मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।